नाज़रीन, आदिलपुर में चौपाई माल की वैक्सीन जो अमल जारी है, इन हवाले से तफ़सील इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं आदिलपुर ॻोठ पंजल सातो में, जिते ग़रीब पोरे ते इब्राहिम सातो जूं जेके 7 मेयूं जेके ज़हरीलो खाधो खाइण सबबु मरी वियूं, उन खां पोइ सूबाई वज़ीर सरदार बारी खान पहती जेको नोटिस वरितो, उन खां पोइ जेके डाक्टरनि जी टीम आहे, एडिशनल डिप्टी डायरेक्टर मदन लाल ऐं उनजी टीम हिते पहुती आहे। अचो त मौजूदु ॻोठणनि ऐं जेको आहे डॉक्टरनि जी टीम सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उनजो छा चवणु आहे। जीअं त टाइम न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ उनजो मिनिस्टर लाइफ स्टॉक एंड फिशरीज़ अब्दुल बारी पतावी साहब ऐं सेक्रेटरी लाइफ स्टॉक फिशरीज़ अब्दुल हफ़ीज़ साहब नोटिस वरितो। उनखां पोइ लाइफ स्टॉक जी टीम हाज़िर थी आहे। उन्हनि जेके जानवर मरी पिया, जेके ॿिया बीमार बीठा आहिनि, उनजो सैंपल वरिता आहिनि। इहे सैंपल टंडजाम ऐं हैदराबाद ऐं सखर मोकिलिया वेंदा वधीक तशख़ीस लाइ, त छो उनजो डेथ थी आहे ऐं बक़ाइदा जेके बीमार जानवर उनजो इलाजु कयो वियो आहे ऐं हिते डॉक्टरनि जी टीम मुक़ररु कई वई आहे। मुख़्तलिफ़ उहे रोज़ानो रेगुलर जो विज़िट कंदा, उनजो ट्रीटमेंट कंदा, त जीअं भाॻियुनि जो वधीक नुक़सान खां बचाए सघूं। पंजल सातो में ग़रीब पोरियत मोहम्मद इब्राहिम सातो जूं 7 मेयूं ज़हरीलो खाधो खाइण सबबु मरी वियूं। उन्हनि जो मिनिस्टर लाइफ स्टॉक अब्दुल बारी खान पहती साहब नोटिस वरितो। उन नोटिस वठण खां पोइ डॉक्टरनि जी टीम असांजे ॻोठ में पहुती, जंहिं असांजे बक़ाया जेके जानवर हुया उन्हनि जी बि जेका आहे टेस्ट वरिती आहे। उहे दफ़न लाइ उन्हनि जो बि जेको आहे सैंपल वठी उहो पंहिंजी टेस्ट जे लाइ लेबॉरेटरी में मोकिलींदा। असां शुक्रगुज़ार आहियूं अब्दुल बारी खान पहतवी साहब जा, जंहिं असां वटि टीम जेका आहे मोकिली आहे ऐं 3 ॾींहं गुज़री विया आहिनि। तक़रीबन जेको आहे असां वटि हिन वक़्त ताईं असांजे तक जा MNA MPAs न पहुता आहिनि। कंहिं बि जेको आहे हिन ग़रीब मिसकिन जी माली मदद बि नाहे कई ऐं असां खां पुछो बि नथनि त बाबा हे मिसकिन माण्हू आहे, हिननि जो गुज़र सफ़र जेको आहे इन खीर ते हुयो, इन जे मेन ते हुयो। 3 ॾींहं थी विया आहिनि, हिन जो घर जो चुल्हो बि न हलियो आहे। मोहम्मद इब्राहिम मिसकिन माण्हू आहे। असां चीफ सरदार मोहम्मद खान मार साहब खे गुज़ारिश कंदासीं ऐं उन खां पोइ असांजा इकराम ख़ान दारे जो साहबु आहे, सिंध गवर्नमेंट CM साहब खे असां गुज़ारिश कयूं था त हिन मिसकिन जी जेको आहे त वावर कई वञे। असांजा अलीगढ़ खान जेको आहे खानगढ़ शरीफ़ जा असांजा चूंडियल आहिनि MPA आहिनि। असां तक जे MPA खे बि गुज़ारिश कयूं था त हिन ग़रीब जी वावर वटि हिन वक़्त ताईं असां वटि चूंडियल नुमाइंदो को बि न आयो आहे। असां उनखे गुज़ारिश कयूं था त ख़ुदा हिन ग़रीब जी माली मदद कयो। मेयूं ज़हरीलो गाहु कड़नि में मां छॾियूं, मेयूं खाधऊं, बसि मिंट 2-3 उनमें किरी पियूं। मेयूं खुरड़ियूं आहिनि, मेयूं बचियूं न 7 मेयूं। मुंहिंजो गुज़र सफ़र मेहन ते हो। 3 ॾींहं आहे, असां का बाहि न ॿारी आहे, मानी न खाधी आहे। बसि मेहन जो अरमान, मेयूं लखनि जूं मेयूं, मदद थी वञे, मदद घुरां थो। मेहन ते गुज़र सफ़र हो। जी नाज़रीन, मौजूदु डॉक्टरनि जी टीम ऐं ॻोठ पंजल सातो जे रवासिन इब्राहिम सातो ऐं जेको आहे त इलाइक़े जे वासिन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। डॉक्टरनि जी टीम जो चवणु आहे त जेका हिते जेके ज़हरीलो खाधो खाइण सबबु 7 जेके मेयूं हुयूं उहे जेके मरी वियूं, उनजी चकास जेको आहे पूर्ण कई वई आहे। जॾहिं त जेके ॿियूं मेयूं आहिनि जेके हितां मालवंदनी अटकल 50 खां 100 जेको आहे उनजी टेस्टियूं पूर्ण वरितियूं वयूं आहिनि ऐं इनखे ट्रीटमेंट पूर्ण कयो वियो आहे। ऐं डॉक्टरनि जी टीम इहो बि चवणु आहे त हिन जी जेको आहे त जेसिताईं जेको आहे सही तरीक़े सां इलाजु न थींदो, इन जो इलाजु कंटिन्यू हलंदो रहंदो। ऐं जॾहिं त हितां जेके इलाइक़े वासी आहे इब्राहिम सातो ऐं ममता सातो जो चवणो हो त असांजो जेको हीउ इब्राहिम सातो आहे ग़रीब पोरियत आहे, जंहिंजो गुज़र सफ़र जेको आहे त मेन ते हुयो। मेन मरण खां पोइ 3 ॾींहं गुज़रण बावजूदि जेका घर जी चुल्ह आहे उहा बि ॿरी न सघी आहे। हिननि हुकूमत सिंध ऐं बाला ऑफिसरनि खां मदद जी अपील कई आहे। कैमरामैन गुलाबरी कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़ आदिलपुर।